सिंधी में त कंहिंजो बि नालो लिखणु अचे थो, मैसेज भी लिखी वञूं था सिंधी में, पर उनखे जेकॾहिं तव्हां चाहियो था इंग्लिश में उहो नालो लिखूं ऐं SMS कंहिं ॾे लिखूं था त उहो बि इंग्लिश में हुजे, त ही ईंदड़ 4-5 वीडियोस तव्हां ॾिसजो। आउं सम्झां थो तव्हांजी हर मुश्किल दूर थी वेंदी। आराम सां तव्हां कंहिंजो बि नालो लिखी सघंदव, कंहिं ॾे SMS लिखी सघंदव। हीअ असांजी नंढड़ी कोशिशि आहे। जेकॾहिं अव्हांखे पसंदि अचे त असांजे नंढड़े चैनल खे सब्सक्राइब कजो, लाइक कजो ऐं पंहिंजी राय खां असांखे ज़रूरु आगाह कजो। तव्हांजी वॾी महिरबानी। अचो त हाणे बिना देर जे लिखी वठूं। सिंधी में जे अलिफ जी जाइ ते इंग्लिश में छा ईंदो उन ते अचो त ॾिसूं था। ये अलिफ, नंढो अलिफ, ऐन, अलिफ ज़बर अ, ऐं ही नंढो अलिफ आहे अलिफ ज़बर अ, ऐन ज़बर अ, या अलिफ मद आ, या कंहिं बि अखर खे ज़बर अचे त असांखे इंग्लिश में ए ॾियणी आहे। बे बदक, बे बुक अचे त असांखे बी ॾियणी आहे। सी खे फ़िलहाल पेंडिंग में रखो, छो त अॻिते हिन ते कमु कंदासीं। दाल दर, दाल डेडर, दाल डेल ते असांखे डी ॾियणो आहे ऐं ई खे बि छॾियो। फे फानूस ते असांखे एफ ॾियणी आहे। गाफ गॾ ऐं गे गऊं ते असांखे जी ॾियणी आहे। हे हजम ऐं हे हाथी ते असांखे एच ॾियणी आहे। अलिफ खे ज़ेर अचे, अलिफ ज़ेर ए, ऐन ज़ेर ए, या नंढो अलिफ आहे अलिफ ज़ेर ए, इन्हनि खे बि जेकॾहिं ज़ेर अचे या कंहिं बि अखर खे ज़ेर अचे त उते असांखे आय ॾियणी आहे। जीम जुती या जे जी भई जाइ ते असांखे जे ॾियणी आहे। काफ किताब अचे त उन ते असांखे के ॾियणो आहे। लाम लकुण अचे त एल ॾियणी आहे। मीम मस अचे त एम ॾियणी आहे। नून नथ ऐं लूण वण अचे त एन ॾियणी आहे। ओके बि फ़िलहाल छॾियो। पे पग आहे त उते पी ॾियणी आहे। काफ कलम आहे त उते असांखे क्यू ॾियणो आहे। रे रेल ऐं रे माड़ी जे लाइ आर ईंदी ऐं से सवाब सीन सीटी स्वाद सूफ़ ते असांखे एस लॻाइणी आहे। ते तारो, टे टोपी, तुए तोते ते असांखे टी लॻाइणी आहे। अलिफ पेश उ, ऐन पेश उ, ऐं ही बि अलिफ पेश उ, या को बि पेश अचे कंहिं बि अखर खे त उते असांखे यू लॻाइणो आहे। वाह वाढो अचे उते वी ईंदी, पर उहा बि सिर्फ़ नाले में कंहिं जाइ ते, मिसाल नवीद या को अहिड़ो अखर ईंदो त। ऐं ही डब्ल्यू ते अक्सर करे वाह लॻंदो, वाह ते डब्ल्यू लॻंदी। ऐं खिश जेको आहे, जीअं मोहम्मद बख्श, रसूल बख्श लिखंदा आहियूं, उन में एक्स लॻंदी। ये यके जी जाइ ते वाय लॻंदी। ज़ाल ज़रो, ज़े ज़ंजीर, ज़्वाद ज़ईफ़ ऐं ज़ूए ज़ालिम ते असांखे ज़ेड लॻाइणी आहे। ऐं ही अचो त अहिड़ा अखर आहिनि सिंधी जा जंहिं जे एवज़ में असांखे इंग्लिश जा ॿ अखर लॻाइणा आहिनि। ABC जा 2 अखर असांखे लॻाइणा आहिनि। भे भित ते बी एच ईंदी, थे थेलो ठेठुट ते टी एच ईंदी, जे झिरकी ते जे एच ईंदी, ñe मुञ ते एन जे ईंदी, चे चंड ते सी एच ईंदी, छे छटरी ते सी डबल एच ईंदी। खे खचर अचे या खे खट अचे त उन में तव्हांखे के एच लॻाइणी आहे। दाल धोबी अचे या ढाल ढगो, डी एच लॻंदी। शीन शींहं ते एस एच लॻंदी। गैन गालीचो अचे या घे घोड़ो अचे त जी एच लॻंदी। ऐं फे ङे सिंह ते एन जी लॻंदी। त इहे सभु अखर हुया। इन्हनि खे बिल्कुलु तव्हांखे यादि करणो पवंदो, इन खां बग़ैर कमु न हलंदो। छो त तव्हांजा जेके बि ही मूं लिखिया आहिनि अखर, इहे सभिनी जी तव्हांखे सुञाणप थींदी त पोइ तव्हां आराम सां को बि अखर लिखी सघंदो। हाणे मूं ही काफ़ी नाला लिखिया आहिनि बोर्ड ते हेॾा ई। हाणे अचो त इन्हनि खे इंग्लिश में लिखणु सिखूं, छो त उहो जेको पोयों पैटर्न उहो असांखे यादि आहे। ज़बर ते ए ईंदी आहे, ज़ेर ते आ ईंदी आहे, पेश ते यू ईंदो आहे। हाणे उन्हनि जे बनिस्बत हाणे असां हिननि खे लिखणु सिखंदासीं। या आमिर, ऐन जे करे ए ईंदी आहे, ज़बर जे करे बि ए ईंदी आहे, अलिफ जे करे बि ए ईंदी आहे। त हाणे बहितर आहे त असां हिन टिनिनि जे करे हिकिड़ो ई दफ़ो ए लिखी छॾींदासीं। उन में इहो टई अची विया, ऐन बि अची वियो, ज़बर बि, अलिफ बि। हाणे मीम जे करे एम लॻाईंदासीं, ज़ेर जे करे आय लॻाइणो आहे, ऐं रे जे करे असां आर लॻाईंदासीं। ठीकु आहे साईं। हे जे करे हामिद, हे जे करे लॻाईंदासीं एच, ज़बर जे करे ए, मीम जे करे एम, छो त अलिफ ऑलरेडी ए जे करे अची वियो, ज़बर जे करे बि ए ऐं अलिफ जे करे बि ए अची वई आहे। मीम जे करे एम, ज़ेर जे करे आय लॻाईंदासीं, ऐं दाल जे करे डी। ही थी वियो हामिद। हाकिम जे करे एच, ज़बर जे करे ए,
काफ़ जे करे के ऐं काफ़ खे ज़ेर हाकिम उन जे करे असां आए लॻाईंदासीं। मीम जे करे एम हाकिम। ख़ालिदा इन जे करे खे खचर जे करे असांखे के एच लॻाइणो हूंदो आहे। ज़बर जे करे ए ॾींदासीं। अलिफ हिन में अची वियो ए में ज़बर ऐं अलिफ जे करे साॻी ए लॻाईसीं। लाम जे करे एल लॻाईंदासीं। ज़ेर जे करे आए ऐं दाल जे करे डी। ही थी वियो ख़ालिद। आशिका ए इन सॼे इन अलिफ ऐं ज़बर जे करे ए लॻाईसीं ऐं शीन जे करे असांखे एस एच लॻाइणो आहे। ज़ेर जे करे आए ऐं काफ़ कलम जे करे क्यू। पर ही काफ़ जेको आहे इहो हुरूफ़ कलकला मंझि हूंदो आहे, इन जे करे क्यू यू ई बि ॾींदा आहिनि। ठीकु आहे, त काफ़ कलम जे करे जेकॾहिं नथा ॾियो त बि हली वेंदो। राशिद आर ज़बर जे करे ए, मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। ऐं अलिफ जे करे साॻी ए ॾिनी आहियूं। शीन जे करे एस एच लॻाईंदासीं ऐं ज़ेर जे करे आए दाल जे करे डी। ही थी वियो राशिद। शाकिरा एस एच ज़बर जे करे ए, काफ़ जे करे के, ज़ेर जे करे आए, रे जे करे आर। शाकिर। ठीकु आहे साईं। ज़ाकिरा ज़ेड ज़बर जे करे ए, अलिफ इन में अची वियो, काफ़ जे करे के ऐं ज़ेर जे करे आए ऐं ही आर। ज़ाकिर। मां कोशिशि कयां थो जीअं वीडियो वॾो न थिए, जल्दी में हाणे लिखी थो वठां, ही पाण अॻिते सम्झंदो। काशिफ़ा काशिफ़ राहिब या आया ऐं ही बी राहिब। वारिसा डब्ल्यू ए आर आई एस वारिस। दाइम डी ए, ही नंढो अलिफ आहे हुनखे बि ज़ेर आहे, तॾहिं बि असांखे सिर्फ़ु आए ॾियणी आहे। ठीकु आहे साईं। दाल जे करे डी ऐं ज़बर जे करे ए ॾिनीसीं। अलिफ हुन में अची वियो, अलिफ खे ज़ेर आहे हुन जे करे आए। दाए मीम खे कुझु बि न ईंदो, जज़म ईंदी, इन जे करे दाइम। कासिम क्यू लॻाए ए एस आई एम। साजिद एस ए जे आई डी साजिद। ख़ालिक के एच ए खा लिख एल आई ऐं क्यू। जेकर यू ई ॾियो बि तव्हांजी मर्ज़ी आहे। त ख़ालिक ही तमामु आसान तरीक़ो आहे कंहिं बि नाले खे लिखण जो। अॼु असां हिन नंढड़े कम ते जेको आहे सो फोकस कयो आहियूं। इनशाअल्लाह सुभाणे हिकिड़ो नओं वीडियो ठाहींदासीं। शुक्रिया।